नाज़रीन वाक़े जी अहम ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। नज़रवाल ॻोठ ठुल बी सेक्शन थाणे जे हद ॻोठ अरसला खान बंगलाणी वेझो शामरात लाशारी मोड़ वटे ॻोठ ज़मान सरकी वासी नौजवान ख़ादिम हुसैन पुट ग़ुलाम मुस्तफ़ा सरकी ऐं ठुल मूसा वासी आमिर पुट अब्दुल लतीफ़ सरकी हथियारबंद नाथा मुबैन अगवा थी विया आहिनि। नौजवाननि जे वारसनि पारां नज़रवा वटे ठुल कंदकोट इंडस हाईवे बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नाज़रीन अहम ख़बर है जेका असां शेयर कयूं पिया। नज़रवाल ॻोठ ठुल बी सेक्शन थाणे जे हद ॻोठ अरसला खान बंगलाणी वेझो शामरात लाशारी मोड़ वटे ॻोठ ज़मान सरकी वासी नौजवान ख़ादिम हुसैन पुट ग़ुलाम मुस्तफ़ा सरकी ऐं ठुल मूसा वासी आमिर पुट अब्दुल लतीफ़ सरकी हथियारबंद नाथा मुबैन अगवा थी विया आहिनि। नौजवाननि जे वारसनि पारां नज़रवा वटे ठुल कंदकोट इंडस हाईवे बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जॾहिं त नौजवाननि जी बाज़ियाबी जो मुतालबो पूर्ण कयो वियो आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़।